सचो सतरा। पान साहब संत सतराम दास बिशिंद तरफा हलंदर छंछरवार SSD सत्संग श्रृंखला जी इन प्यार भरे अवसर पे उन्हीं सच साईं जी रामत पाइण जे लाइ सनंदावन में आयूं। सो अहिड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज देवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफा आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं त पोइ पंहिंजो श्रद्धा भाव प्रेम विश्वास यकीन आस्था खणी करे ईंदा आहियूं। छाकाणि त असां सभु इंसान पंहिंजो पाण खे उन मालिक सां जोड़ण चाहींदा आहियूं, उन सां मिलण चाहींदा आहियूं, उन्हनि जो थियण चाहींदा आहियूं। ऐं पोइ जेतिरो गहरो असांजो विश्वास ऐं यकीन हूंदो असां ओतिरो ई पाए सघंदासीं। असांखे कुझु पाइण जो दारो मदार उहो असां ते ज्यादातर रहंदो आहे। त जेतिरो असांजो विश्वास ऐं यकीन हूंदो ओतिरो ई असां उन खे उन लेवल जो पाए सघंदासीं। इन करे असां ॾिसंदासीं जेकॾहिं विश्वास डगमगाईंदो आहे त पोइ असांजो जीवन बि डगमगाईंदो आहे। पर जेकॾहिं विश्वास गहरो हूंदो आहे त कंहिं बि हालत कंहिं बि स्थिति कंहिं बि परिस्थिति कंहिं बि मौक़े कंहिं बि माहौल ते असां विचलित न थींदा आहियूं। ऐं कॾहिं कॾहिं अहिड़ा बि मौक़ा ईंदा आहिनि जंहिंखे विश्वास जी परीक्षा चई वेंदी आहे। विश्वास में कॾहिं कॾहिं तमामु जल्द ख़ुशियूं मिलंदियूं आहिनि, ज्यादातर तमामु घणो जल्द असां कुझु पाए वठंदा आहियूं। पर कॾहिं अहिड़ियूं हालतूं बनंदियूं आहिनि जो पूरो जीवन गुज़री वञे, केतिरा ई ॾुख तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि ऐं दुखनि पोयां दुख ईंदा रहंदा आहिनि। पर पोइ बि उहे ॾुख ऐं तकलीफ़ूं ख़तम न थींदियूं आहिनि ऐं उनजे साम्हूं विश्वास बि ओतिरो ई मज़बूत थींदो आहे। कहिड़ी बि हालत थिए कुझु बि थिए हू तहिड़ो ई रहंदो आहे। ऐं हक़ीक़त में विश्वास या यकीन हक़ीक़त में असांजो जीवन हूंदो आहे। असल चीज़ ॿिन्ही हालतुनि में
मालिक जी रहमत हूंदी आहे, उनजी आसीस हूंदी आहे, उनजी कृपा ऐं करुणा हूंदी आहे। जेकॾहिं असां में सहन शक्ति हूंदी आहे, कुवत बर्दाश्त हूंदी आहे, त पोइ असां ॾिसंदा आहियूं ॾुखियूं परिस्थितियूं ईंदियूं आहिनि, तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि। जेकॾहिं असां में सहन शक्ति कोन्हे हूंदी त पोइ मालिक बि थोरे में राज़ी करे छॾींदो आहे, उहो तमामु जल्द पूरी करे छॾींदो आहे। ऐं जीअं ई जल्द पूरी थींदी आहे तीअं असां बि पंहिंजे कमनि में लॻी वेंदा आहियूं, पंहिंजे जीवन में हलंदा आहियूं। ऐं इहे हालतूं असां जूं सदाई रहंदियूं आहिनि। असां सभु जेके ई आहियूं, असां ॾिसंदासीं मालिक को छा छा घुरियो हूंदोसीं, किथे हुयासीं, उन किथे पहुचाए छॾियो। ऐं असां ॾिसंदासीं मालिक जी रहमत असां सभिनी जे मथां आहे, उनजी रहमत सदाई वसंदी रहंदी आहे। असां तमामु जल्द पाईंदा रहंदा आहियूं ऐं पंहिंजे जीवन में ख़ुशि रहंदा आहियूं। पर जेके मिसाल ॾिना वेंदा आहिनि त उनजे विश्वास में कहिड़ी कमी रही, छा थियो, पर असां गहराई सां ॾिसंदासीं त कॾहिं कॾहिं विश्वास तमामु घणो घुमाईंदो आहे, तकलीफ़ूं ॾींदो आहे। ऐं उनमें असां केतिरा ई नाला वठी सघूं था। जीअं राजा हरिश्चंद्र खे ॾिसो, भगत साहब जे जीवन खे ॾिसो, हल्दी भगत में उनखे सिक्का बि लॻा, उनजो ॿार बि वियो, केतिरा ई असां ॾिसंदासीं अहिड़ा मिसाल असांजे साम्हूं ईंदा आहिनि। पर उनजो विश्वास न डगमगायो, जेको विश्वास न डगमगायो, इहा हालत हक़ीक़त में उन्हनि सां थींदी आहे जेके गहरो विश्वास रखंदा आहिनि। ऐं गहरे विश्वास जो मक़सदु हूंदो आहे त उन्हनि जो उन मालिक में, सच्चे साईं में, ईश्वर में विश्वास हूंदो आहे। ऐं असांखे लॻंदो आहे त शायदि हू अहिड़ी हालतुनि खां, अहिड़ी तकलीफ़ुनि खां गुज़री रहिया आहिनि जंहिंखे ॿुधी बि नथो सघिजे। उन्हनि ते त उहा गुज़रंदी आहे, पर जंहिंजो विश्वास गहरो हूंदो आहे, उहे सभु ॾुखियाइयूं हक़ीक़त में उनजो विश्वास उन्हनि खे खाई खपाए छॾींदो आहे, परेशानियुनि खे, ॾुखाइयुनि खे। इन करे तकलीफ़ूं उन्हनि खे महसूस बि कोन्हे थी, उन्हनि खे लॻंदियूं बि कोन्हे। असांखे लॻंदो आहे किथां किथां गुज़रिया हूंदा, असांखे महसूस थींदो आहे उनखे छा छा थियो हूंदो, पर विश्वास ऐं यकीन जे अॻियां उन्हनि खे कुझु लॻंदो बि कोन्हे। मिसाल साईं दुल्ला दरवेश जो ॾिसो, जॾहिं हू संसार छॾनि पिया, आख़िरी वक़्त ॾेव साहब में हुआ, त पोइ उनजी नब्स डॉक्टर तक़रीबन जवाब ॾिनो त हाणे पूरो थी चुको आहे। पर साईं जी अखि खोली डॉक्टर चवण खां बाद वो डॉक्टर अर्जनदास सां गॾु वेठो ऐं साईं जो शीश कमा वेठो झली करे गोरी में। तो उन्हीं वक्त जब इन हालत ते हो अर्जनदास डॉक्टर पूछो साईं खां, साईं की तबीयत आहे? तो जो बिल्कुलु टियाप ते। ऐं ईअं करे सच्चे साईं जो दर्शन कयो ऐं आराम सां अखियूं बंदि करे मालिक सां मिलिया। यानी उन्हीं वक्त में सभिनी खे लॻो पई शायदि तकलीफ़, पर उनखे महसूस बि कोन पियो। उन आख़िरी लफ़्ज़ चया टियाप ते, बिल्कुलु ठीक, मूंखे कुझु आहे ई न। सो अहिड़ी हालत
उन्हनि विश्वास वारनि सां इन करे थींदी आहे, छाकाणि त उन्हनि खे हिकु तकलीफ़ लॻंदी कोन्हे, मालिक उन्हनि खे महसूस करणु कोन्हे ॾींदो, ऐं मालिक उन्हनि खे हमेशा पंहिंजी रहमत में ज़िंदा रखंदो आहे, हमेशा उन्हनि खे पंहिंजो बनाए करे रखंदो आहे। इन करे जॾहिं हिंदू कैलेंडर सां ॾिसूं, हरिश्चंद्र खे लखे साल थिया हूंदा, हज़ारे साल थिया हूंदा, कन खे केतिरा ई साल थिया हूंदा, पर हुनजे विश्वास जूं गाथाऊं, कथाऊं, कहाणियूं अॼु ताईं हलंदियूं रहंदियूं। ऐं इहे चीज़ूं केतिरा ई माण्हू आहिनि, हर धर्म, हर पंथ, हर में हूंदियूं, इहे भई सभिनी में रहंदियूं। तंहिंजे करे विश्वास या यकीन उहो जॾहिं गहराई पकड़ींदो आहे त ॿियनि खे लॻंदो आहे शायदि उनखे तकलीफ़ आहे, शायदि उनखे ॾुख आहे, पर हक़ीक़त में उनखे तकलीफ़ महसूस बि कोन्हे थींदी, उन्हनि खे कोई ॾुख लॻंदो बि कोन्हे। पर जेके असां आम नॉर्मल इंसान हूंदा आहियूं, उहे असां जी ज़रूरत बि ओतिरी हूंदी आहे, ऐं ओतिरे में ख़ुशि बि रहंदा आहियूं, पंहिंजे संसार में हलंदा रहंदा आहियूं। इन करे कॾहिं कंहिं विश्वासी खे, कंहिं चङे इंसान खे कॾहिं कोई थोरी तकलीफ़ पहुचंदी आहे, हिकदमि लॻंदो बि आहे त शायदि इंसान ईअं न थियणु खपे, पर हक़ीक़त में उन खे कोन्हे लॻंदो, ॿियनि खे लॻंदो आहे। ऐं इहो अहसास बि हक़ीक़त में असांखे इंसान बणाईंदो आहे। त असां कंहिं चङे खे चङो त सम्झूं था, कंहिं बहितर खे बहितर त सम्झूं था, कंहिं चङाई कंदड़ खे असां चाहियूं था ॾुख न अचणु खपे। इहा सोच तमामु बहितर हूंदी आहे त कंहिं बि चङाई वारे खे ॾुख न अचणु खपे, यानी इहो बि असांजो विश्वास आहे त चङाई जो फल चङो ई हुअणु खपे। पर मालिक बहितर कंदो आहे, हू थोरो झटको ॾेई करे पुराणा सभु जेके कष्ट हूंदा आहिनि कटे छॾींदो आहे, ऐं अॻिते उनजो जीवन संवारे छॾींदो आहे, अॻिते उनखे बहितर करे छॾींदो आहे। ऐं इहा चीज़ हक़ीक़त में असांखे प्रेरणा वठणु खपे, असांखे सम्झणु खपे, असांजे जीवन में अचणु खपे। जीअं असां चाहींदा आहियूं त कंहिं चङे सां चङाई थियणु खपे, उनजे जीवन में तकलीफ़ छो अचणु खपे, त पोइ इहा चीज़ असांखे यादि ॾियारींदी आहे त असां पंहिंजे जीवन खे ओतिरो बहितर कयूं, ओतिरो चङो कयूं, ओतिरो सही कयूं, जीअं असांजे जीवन में वरी मंदाई न अचे, असांजे जीवन में वरी कमी या कष्ट न अचे। जीअं कंहिं विश्वासी ते कॾहिं तकलीफ़ ईंदी आहे त इन जो मक़सदु जेके पुराणा कष्ट आहिनि उहे ख़तम थी विया। तंहिंजे करे इहा चीज़ असां सम्झी सघूं था त असां नए जीवन खे बहितरी ॾियूं, चङाइयूं ॾियूं। जेको पुराणो आहे ठीकु आहे, उनखे संभाले करे ख़तमु कयूं था। जीअं असां अॻे दफ़े चयोसीं त मालिक असांखे जाचण जे लाइ हथ, पेर, चहिरो सभु ॾिनो आहे। उनजो मक़सदु त इहो ई आहे, असां इन्हनि में पंहिंजी क़िस्मत खणी करे आया आहियूं, पर इन्हनि सां ई पंहिंजी क़िस्मत खे बदिलायूं। चेहरे सां बहितर सोच, बहितर वीचार, बहितर कंहिंखे सुख, कंहिंखे मुस्कुराहट, असां घणो कुझु ॾेई सघूं था, बहितर नियत, बहितर नज़र। हथनि सां असां केतिरा ई शुभ कार्य, शेवा, सिमरन सभु कुझु करे सघूं था। पेरनि सां असां उन सचे साईं जे द्वार ते वञी सघूं था, उनजी रहमत खे पाए सघूं था। ऐं जीअं जीअं असां इन्हनि चीज़ुनि खे उन मालिक सां मिलाईंदासीं,
त पोइ दुख रहंदो न। अगर कंहिं वक़्तु थोरो आयो बि त हू सुख में बदिलजी वेंदो। असांखे महसूस बि न थींदो कुछ आहे बि सही, असांखे लॻे न त कुछ आहे बि सही। सभु पंहिंजो पाण सही थियण लॻंदो, सभु पंहिंजो पाण ठीक थियण लॻंदो। तंहिंजे करे जहिड़े नमूने हर हिकु चीज जी कैटेगरी हूंदी आहे, साॻे नमूने असांजे विश्वास जी बि कैटेगरी हूंदी आहे, असांजे यकीन जी बि कैटेगरी हूंदी आहे। जेतिरो असांजो गहरो विश्वास हूंदो उनखे लॻंदो थोरी तकलीफ़ थी, पर हक़ीक़त में तूं हमेशह जे लाइ अमर करे छॾींदो आहे। जेकॾहिं ईअं त केतिरनि खे ई धक लॻंदा आहिनि, कंहिंखे पाण किरी लॻंदा आहिनि, कंहिंखे को ॿियो हणंदो आहे। पर जेकॾहिं भगत साहब खे सिका लॻा, उनखे विश्वास हो अचे साईं जो, उन चयो आहे त हर कंहिंखे राज़ी रखजांइ। ऐं हुन पंहिंजो विश्वास दोहरायो, सचे साईं जा वचन दोहराया त मूंखे सचे साईं जो हुकुम आहे, शहंशाह सतगुरु साईं रामदास जो हुकुम आहे, आदेश आहे त जेको अचे उनखे राज़ी कजांइ। त पोइ जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं त सिका लॻण खां एतिरी अहमियत कोन थो रखे। उनखां वधीक केतिरा धक लॻंदा आहिनि, केतिरो कुझु थींदो आहे, केतिरा लफ़्ज़ दुनिया में आमतौर ॿुधंदा। हक़ीक़त में चीज जी अहमियत न आहे, लेकिन उन विश्वास, उन यकीन अॼु ताईं उनखे ज़िंदा बनाए रखियो, अॼु ताईं उनखे चङो चङो बनाए रखियो, अॼु ताईं उनखे सही करे रखियो। दुनिया में ॾिसंदासीं त केतिरा ई पंहिंजी सची ॻाल्हि रखंदा आहिनि, पर जेकॾहिं पोइ भाई गणेश खे ॾिसंदासीं, अॻे दफ़े त चयोसीं त उनजो पीउ या कोई ॾाढो ज़मीन सेल करे वियो, पर खातो न ॾेई वियो। जॾहिं हुनजा पोयां फिरिया त पोइ जे ज़मीन ख़रीद कई, उन कोर्ट में केस कयो ऐं पुछो हुनखे तुंहिंजो कोई सबूत कोन्हे, ख़ामोशी में थियल आहे, अकेलाई में सौदो थियंदो। त जज चयो त कीअं थींदो, जॾहिं आहे ई कुझु कोन्हे, सबूत ई कोन्हे, कोई निशानी कोन्हे, कोई शाहिद बि कोन्हे। तुंहिंजो हिनजे घर में हिकिड़ो आहे गणेशो, चॾे तूं क़ौम बि जो शख़्स चवण वारो, उहो सचे साईं जे द्वार ते वेंदा त उनखां पुछो। ऐं भाई गणेश खे केतिरी लालच ॾिनी वई, सभिनी घर वारनि चयो तूं वधीक हिसो वठि, अधु वठि, आख़िर चयो तूं सॼी वठि, मां केतिरो वक़्तु खाईंदुसि। सचे साईं जो हुकुम आहे, जेका हक़ीक़त हुजे बयानु करे छॾ। ऐं जॾहिं हुन पंहिंजो बयानु कलम बंदि करायो त हक़ीक़त में खातो ॾिनल आहे, ज़मीन उन्हनि जी आहे। त पोइ केतिरा साल गुज़री विया, पर 70 सालनि खां बाद अॼु ताईं उनजी ॻाल्हि ज़िंदा रहंदी आहे। ऐं इहे विश्वास, इहे यकीन, इहा चङाई असांजे जीवन खे बदिलाए छॾींदी आहे, असांजी ज़िंदगी खे बनाए छॾींदी आहे। हू केतिरा ईंदा आहिनि, कहिड़ी बि बीमारी हूंदी आहे, लाइलाज थींदा आहिनि, पर हुन विश्वास हूंदो आहे त सचे साईं जे द्वार ते वेंदासीं, बसि उते रहंदासीं, असां ठीकु थींदासीं। ऐं लाइलाज थी करे हू बिल्कुलु सही थी वेंदा आहिनि। ऐं जेकॾहिं वरी साइंटिफिकली बि असां ॾिसूं त जेका असांजी सोच हूंदी आहे, असांजो दिमाग़ असांखे ओड़ी एनर्जी ॾियणु शुरू थी वेंदो आहे, उहे रसायन ॾियणु शुरू थी वेंदो आहे। ऐं जॾहिं असांजो विश्वास हूंदो आहे सचो साईं रहमत कंदो, त पोइ उहा रहमत असांखे पंहिंजो पाण मिलण बि शुरू थी वेंदी आहे, असां बहितर बि थियण शुरू थी वेंदा। ऐं केतिरा जरियल हूंदा आहिनि, राणींदा आहिनि, उहो एतिरो घणो कर्ज़ो हूंदो अथनि, उन्हनि खे लॻंदो आहे त शायदि
ये पोयां भी छा लाए सघनि, पर वो रहे रहे हक़ीक़त में रहे हिते पिया हूंदा आहिनि, कंहिं महिल कीअं हूंदा आहिनि त चवंदा आहिनि सभु कुझु पूरो थी वियो, कर्ज़ो लही वियो ऐं सभु थिया में अची वेंदा आहिनि जेके ई आहिनि, ऐं वरी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। हक़ीक़त में उन्हनि खे पाण में विश्वास पियो थियो कर्ज़ो लथो केरु छा थियो, रहिया बि हिते पिया ॻाल्हियूं बि सभिनि सां कयूंसीं, हलियासीं बि हिते, बीमारियूं बि लथियूं। हक़ीक़त में उन सचे साईं ते जॾहिं विश्वास हूंदो आहे, उनजी रहमत मिलणु शुरू थी वेंदी आहे, उनजी आसीस अचणु शुरू थी वेंदी आहे, उहे रहमत पंहिंजो कमु करणु शुरू थी वेंदी आहे। तंहिंजे करे विश्वास जेतिरो ई गहरो हूंदो आहे, उन मालिक जी रहमत असांखे ओतिरी गहराई सां मिलंदी आहे। पोइ वो दुख हुजे, बीमारी हुजे, सुख हुजे या ख़ुशी हुजे, कंहिं बि चीज़ में हुजे, ऐं कंहिंजो विश्वास हूंदो आहे मालिक जी रहमत आहे, दुख अचिणो ई न आहे, ॾिसंदो हमेशह ख़ुशि रहंदा आहिनि। तंहिंजे करे विश्वास असां ते डिपेंड कंदो आहे त असां केतिरो रखूं था, कीअं रखूं था, ऐं असां सभु विश्वास त रखंदा ई आहियूं, ऐं जेतिरी ज़रूरत हूंदी आहे असां किथे हूंदासीं, उनखां त असां सभिनी वधीक पातो हूंदोसीं, सभिनी पंहिंजे जीवन खे वधीक बहितर बनायो हूंदोसीं, वधीक बहितर कयो हूंदोसीं। ऐं वरी कॾहिं कॾहिं विश्वास हूंदो आहे काई घटना उहा घटिबी आहे त पोइ वरी जेकॾहिं असां उनखे ख़ुशी सां क़बूल कंदो, असां चाहियोसीं मालिक खे कमु करे या कुझु उहो थी पियो, यानी कमु न थियो, उहा घटना घटिजी वई, अगरि असां वरी गहराई सां ॾिसंदासीं त विश्वास जो वॾो कमाल हूंदो आहे। भई जॾहिं अहिड़ो कुझु थींदो आहे वरी चवंदा आहियूं ठीकु आहे असां पंहिंजे तरफ़ो कईसीं, जेका मालिक जी मर्ज़ी, त मालिक चवंदा अगरि मुंहिंजी मर्ज़ी त पोइ हाणे वरी मुंहिंजी मर्ज़ी ॾिस, तूं वरी एतिरा द्वार खोले छॾींदो आहे, एतिरा रस्ता खोले छॾींदो आहे कि असां वरी किथां जो किथे पहुची विया आहियूं। असांखे मालिक जी रहमत एतिरी त मिलणु शुरू थी वेंदी आहे जंहिंजो को अंदाज़ कोन हूंदो, ऐं जेकॾहिं असांजो विश्वास डगमगाईंदो आहे, असां चवंदा आहियूं थियो कुझु बि न ऐं हेॾे होॾे थी वेंदा आहियूं, त एतिरा काफ़ी केस हूंदा आहिनि जिन में पोइ वो मालिक ईश्वर कुदरत खे कोई बि नालो ॾियूं नथी का वैसे ई पंहिंजी हलाए थो त सदा हलाए, ऐं इंसान पंहिंजी में वधीक फासंदो आहे। तंहिंजे करे असांजो मालिक ते विश्वास ऐं यकीन उहो हमेशह बढ़ियो रहणु खपे, हर हाल, हर मौक़े, हर परिस्थिति ते उहो सॼो एतिरो बहितर हुअणु खपे जंहिंजो कोई अंदाज़ न आहे। ऐं विश्वास हक़ीक़त में पंहिंजो कमु कंदो आहे। स्कूल वैन वञे पई, ॿार के वैन में अंदरि वेंदा के मथो वेंदा, तो कुदरती जीअं मोड़ आयो उन क्रॉस कयो, तो 14-16 साल जा 2 छोकिरा हुया, त जीअं ई वो अचानक आयो जो टक्कर पई थिए, वो माउ पीउ खे जेको जब ॿार हुआ त जेको ॿार वेंदा उन्हनि हिकदमि ईअं कयो, सचा सतराम मालिक खे यादि कयो, ऐं मालिक खे यादि कंदे टक्कर थियो, ऐं जॾहिं उहे ॿार हिन संसार में न रहिया, उनजा जेका माउ पीउ हुया उन्हनि सिर्फ़ु इहा ॻाल्हि कई, चयोसीं बसि मालिक जी रहमत थी, इहा थोरी मालिक जी रहमत आहे, वेंदे वेंदे उन मौक़े ते ॿारनि सचे साईं खे यादि कयो, इहा मुंहिंजी केतिरी वॾी रहमत आहे, मुंहिंजी केतिरी वॾी आसीस आहे, वेंदे वेंदे पंहिंजो नालो जपाए करे मोकिलियो। जॾहिं उन्हनि पंहिंजो विश्वास ऐं यकीन प्रगट कयो मालिक खे, त पोइ
मालिक उन्हनि ते त रहमत कई, पंहिंजी गोद में रखियो, पर उनजी माउ जो ऑपरेशन थियणो, ऐं वरी आसीस वधी करे वई, जीअं ऑपरेशन खुलायो वरी त उनजी काफ़ी उमिरि हुई, चङी हुई, तॾहिं बि थोरे वक़्त में उन्हनि खे वरी 2 ॿार ॼाया, छोकिरो छोकिरी, मुंहिंजो घर वरी हरियो भरियो थी वियो, वरी ख़ुशि थियो, वरी ख़ुशहाल थियो। सो जॾहिं विश्वास, यकीन उन मालिक ते वरी भरवसो, त उन्हनि खे शिकायत कोन हुई त मालिक खे यादि कयूं पोइ छो थियो। उन चयो न, इहा मालिक जी वरी कृपा थी, करुणा थी, रहमत थी, आसीस थी, जो वेंदे वेंदे उनखे पंहिंजे नाम में, पंहिंजी गोद में वरितो, पंहिंजी आसीस में वरितो। ऐं ॿारनि बि जॾहिं मौत खे साम्हूं ॾिठो पए, ॿई हथ मथे करे मालिक खे यादि कयो, सचा सतराम, ऐं पोइ यानी ये चीज़ूं हक़ीक़त में असांखे वरी ओतिरो ख़ुशियुनि सां भरींदियूं आहिनि, रहमतुनि सां भरींदियूं आहिनि, आसीस सां भरींदियूं आहिनि। तंहिंजे करे विश्वास असांजो जेतिरो मज़बूत हूंदो, पहिरियां ई त बहितर थींदो आहे, न त एतिरा त रस्ता खोलींदो आहे जो हक़ीक़त में उनजे अॻियो ॾुख कुझु बि न हूंदो आहे। असां हरिश्चंद्र खे ॾिसंदासीं या उन अहिड़नि खे ॾिसंदासीं, उनजे जीवन में तकलीफ़ आई, पर तकलीफ़ जेतिरो उन्हनि खे अमर करे छॾियो, जेतिरी इज़त ॾिनी, जेतिरो मान ॾिनो, जेतिरी शान ॾिनो, हक़ीक़त में ॾुखनि में अलाए केतिरा वेंदा आहिनि पतो बि कोन्हे, तकलीफ़ुनि में केतिरा वेंदा आहिनि संसार में, कंहिंजो अलाए केतिरा केतिरा तकलीफ़ुनि में, केतिरो केतिरो ॾुख, उनखां कई गुना वधीक आहिनि, पर विश्वास जे करे उन्हनि जी इज़त, उन्हनि जो शान, उन्हनि जो मान उहो केतिरो मथां हूंदो आहे। तंहिंजे करे विश्वास हक़ीक़त में असांखे सही राह ॾींदो आहे, सही दिशा ॾींदो आहे, सही मंज़िल ॾींदो आहे, ऐं असांखे सही रस्ते ते हलाईंदो आहे। असांखे सम्झाईंदो आहे कोई बि कठिनाई अचे, लेकिन ग़लती खे क़बूल न आहे करणो, काई मंदाई न आहे करणी, बहितर थी रहणो आहे। हक़ीक़त में असांखे मज़बूत इरादे वारो बणाईंदो आहे, अटल विश्वासी बणाईंदो आहे, पंहिंजी मंज़िल तरफ़ वठी हलंदो आहे, ऐं मंज़िल बि अहिड़ी जेका वरी कॾहिं मरण न आहे ॾींदी, कॾहिं ख़तम थियण न आहे ॾींदी। इन करे हज़ारे लखे साल थिया उनखे सचे साईं खे, भगत साहब खे बि कहाणियूं, केतिरनि जूं कहाणियूं हलंदियूं रहंदियूं, ऐं हमेशह ज़िंदा रहिजी वेंदा आहिनि। तंहिंजे करे अॼु चाहे प्यार भरी घड़ियुनि में बस सभु गॾु थियूं, उहो मौक़ो असांखे यादि थो ॾियारे त पंहिंजे जीवन खे बहितर रस्ते ते हलायूं, पंहिंजी ज़िंदगी खे सही दाॻ ते हलायूं, ऐं सही दाॻ ते हलण जे लाइ असांजो विश्वास ऐं यकीन हक़ीक़त में सभ खां वधीक सहायक हूंदो आहे, सभ खां वधीक असां सां गॾु हूंदो आहे। जो असांजो विश्वास हूंदो मालिक जी रहमत ते, असां कुझु ग़लति कंदासीं न, असां कुझु थींदो ई न, ऐं पोइ जो नतीजो जेको सही मिलंदो उहो हमेशह आबाद रखंदो, हमेशह वधाईंदो रहंदो। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थियो, उहो मौक़ो असांखे सदाई सचे साईं जी रहमत पाइण सेखारे थो, सदाई उनजी आसीस, कृपा ऐं करुणा पाइण सेखारे थो, हमेशह असांखे बहितर राह ते हलाइण सेखारे थो। त विश्वास हूंदो असां सदाई चङाई कंदा हलंदासीं, थोरी टगमगाईंदासीं न, ग़लति थींदो ई न, ऐं नतीजो सदाई बहितर निकंदो, ऐसे जो जीवन सदाई ऊंचाइनि खे छूंदो। सो उन सचे सतगुरु दार, उन ईश्वर दार, इहा ई अल्तजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उन सचे साईं जो विश्वास रखंदे पंहिंजे जीवन खे बहितर राह ते हलायूं, ऐं सदाई उनजी रहमत खे पाईंदा रहो। सचो सतनाम, सचो सतनाम, सचो सतनाम।